रिपोर्ट कर रहे हैं राजा हुसैन भिरिया सिटी अगुण MPA सैयद मुराद अली शाह जी हिमायत में सियासी समाजी धुरिन वाइस चेयरमैन टाउन कमेटी राव सगीर जवार शकील मेमन राणा अली शेर बहादुर खान नाइच राणा शेर मोहम्मद कुर्बान रांझानी मिस्री खान कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्ले कार्ड हथनि में खणी हिकु वॾी रैली कढी शहरियुनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त सैयद मुराद अली शाह भिरिया जे माण्हुनि जी इज़त कंदो आहे। कुझु माण्हू पंहिंजी सियासत चमकाइण लाइ संदसि ख़िलाफ़ ग़लति क़िस्म जी प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। सैयद मुराद अली शाह ज़ात पात खां मथां उथी माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। हुननि चयो त असां सैयद मुराद अली शाह जी मुहबत में निकिता आहियूं जेकी माण्हू ग़रीब आबाद जा आहिनि जिन जा संदन जाइज़ मसइला हल कंदासीं उन्हनि जे सां ॻाल्हियूं कंदासीं। सैयद मुराद अली शाह अवामी नुमाइंदो आहे। हुन माज़ी हाल में बि हितां जे माण्हुनि जो भर झलो रहियो आहे। हुननि चयो त सैयद मुराद शाह वटि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल हूंदा आहिनि। सैयद मुराद अली शाह मुख़लिस ज़मींदार आहे। हुननि चयो त सभई बिरादरियुनि जा सभई माण्हू रैलीअ में शामिल आहिनि ऐं असां हिकु आहियूं, हिकु रहंदासीं। सैयद मुराद अली शाह कंहिं जी मिल्कियत ते कब्ज़ो नाहे कयो, कंहिं बि ग़रीब आबाद जे रहवासियुनि खे को बि नोटिस नाहे मोकिलियो। संदसि दरवाज़ा माण्हुनि लाइ हर वक़्तु खुलियल हूंदा आहिनि। शहर जे तरक़ियाती कम लाइ पाण पतोड़ींदो आहे। कुझु अनासिर ग़लति प्रोपेगेंडा करे हितां जे बिरादरियुनि खे वेढ़ाइण जी साज़िश करे रहिया आहिनि जिन खे हरगिज़ कामयाब करणु न ॾींदासीं। ऐं कुझु माण्हू ग़लति माण्हुनि जे हथनि में खेॾनि पिया। उन्हनि खे माण्हुनि खे बि पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करणु घुरिजे। माण्हुनि जे लाइ पारस आहे। संदसि हिमायत में रैली कढण जो मक़सदु अवाम जी अक्सरियत सां गॾु आहे। उहो शहर जो वॾो आहे। PPMPA सैयद मुराद अली शाह जी हिमायत में रैली जे मेन चौक भरिया खां प्रेस क्लब भरिया ताईं ख़तमु थी जंहिं वॾी तादाद में भिरिया वारा सेन वॾे अंग में शिरकत कई।